सखर पुलिस 28 साल गुज़रण बावजूद संगरार जी मासूम प्रिया कुमारी के बाज़ियाब कराइण में नाकाम। 36 महीननि दौरान 7 SSPs तब्दील थी विया पर को बि प्रिया जो पतो लगाए न सकियो। मासूम प्रिया जी अमर धी जी याद में रोई रोई हाल विञाए वेठी। सोशल मीडिया ते संगरार जे पासर मथां प्रिया कुमारी के कैद करण जा इल्ज़ाम। प्रिया जे वालिद राजकुमार ऐं इल्ज़ाम हेठि आयल सैयद शाहिद शाह सोशल मीडिया ते हलंदड़ अफ़वाहुनि ऐं इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। प्रिया जे वालिद राजकुमार KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजी धीउ खे शाहिद शाह अगवा नाहे कयो। ज़ाल मथां दबाव विझण वारियुनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत नाहे। शाहिद शाह बि KTN न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त प्रिया जी अमड़ मुंहिंजी भेण हुई ऐं भेण ई रहंदी। मूं मथां इल्ज़ाम दुरुस्त नाहिनि। सभु प्रिया जी ॻोल्हा में रुधल आहिनि। प्रिया जी बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज, मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। प्रिया जे अगवा वारे ॾींहुं इलाइक़े में हॾा मेड़ींदड़ भील नज़र आया ऐं अगवा वारी राति झोपड़ियूं पटे लॾे विया, जेके अॼु ॾींहं ताईं गाइब आहिनि। हिंदू बिरादरी जे मुखी वसूमल इंकशाफ कंदे चयो आहे त हॾा मेड़ींदड़ भील हर साल ईंदा हुआ, पर प्रिया जे अगवा खां पोइ ॿीहर इलाइक़े में वापसि न आहिनि वरिया। पंजाब ताईं भीलनि जी ॻोल्हा कई पर हथ न आया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां टैक्स बाक़ीदारनि ऐं टैक्स चोरनि ख़िलाफ़ हंगामी बुनियादुनि ते क़दम खणण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म ट्रैक एंड ट्रेस सिस्टम जे राह में रुकावटुनि जी निशानदही करण ऐं ज़िम्मेवार धुरियुनि जो तयन करण लाइ जांच कमेटी जोड़ण जी हिदायत करे छॾी। जांच कमेटी ईंदड़ 7 ॾींहनि में ट्रैक एंड ट्रेस सिस्टम खे मुकमल फ़ाल करण जी राह में रुकावटुनि जी निशानदही कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कमेटी कारखाननि में ऑटोमेटिक टैक्स सिस्टम लागू करण लाइ मुस्तक़बिल जे लाइहा अमल बाबति तजवीज़ूं ॾींदी त ट्रैक एंड ट्रेस सिस्टम मुकमल तौर हलंदड़ छो नाहे। तमाक, कमंद, सीमेंट ऐं भाण जे सनत में गुज़िरियल 2 सालनि में ट्रैक एंड ट्रेस सिस्टम खे मुकमल तौर बहाल कयो वञे हा। ट्रैक एंड ट्रेस सिस्टम लागू करण लाइ समूरियूं कानूनी रुकावटूं ख़तम कयूं वञनि। गैस अघनि में हलंदड़ साल 600 सैकड़ो इज़ाफ़े खां पोइ हिकु भेरो ॿीहर क़ीमतुनि में 155 सैकड़ो वाध जूं तयारियूं। वज़ीर आज़म गैस अघनि में इज़ाफ़े ते कावड़ जो इज़हार कंदे क़ीमतुनि में इज़ाफ़े बाबति फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट घुरी वरिती। गैस अघनि में वाध बाबति सुई नॉर्दर्न गैस कंपनी जी दरख़्वास्त ते ओघरा फ़ैसिलो कंदी। गैस जे अघनि में वाध ते वज़ीर आज़म कावड़ जो इज़हार कंदे 3 महीननि दौरान गैस इंफ्रास्ट्रक्चर, गैस चोरी ऐं कंपनीज़ जी नाक़स कारकर्दगी बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सुप्रीम कोर्ट में सहाफ़ियुनि खे FIA पारां नोटिस मोकिलण वारे केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस नमाकलिन ते चयो आहे त ही अवामी मसइलो आहे, वक़्त ते फ़ैसिलो थी वञे हा त अहिड़ो वक़्तु न अचे हा। सवाल इहो आहे त हिन मामले में कोताही कंहिंजी हुई? अगवा करण, तशद्दुद या नोटिस मोकिलण मां कहिड़ो मसइलो वधीक संजीदा आहे? सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल कलअदम करार ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी। रिटायर्ड जस्टिस जवाद एस ख्वाजा जे वकील बेंच ते एतिराज़ वारे छॾिया। KP हुकूमत फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल अपील वापसि वठण जी इस्तदा करे छॾी। सुप्रीम कोर्ट केसनि जा तफ़सील तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद जी अदालत PTI खे 4 अप्रैल ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। प्रोटेक्शन ऑर्डर बि जारी। अदालत PTI बानी ऐं शाह महमूद कुरैशी खे पेश करण वारे वकीलनि जी इस्तदा मंज़ूर कंदे ॿिन्ही ॼणनि खे 4 अप्रैल ते पेश करण जो हुकुम ॾिनो। KP जी अपीलेट ट्रिब्यूनल सेनेट चूंडनि लाइ PTI जे मुराद सईद ऐं आज़म सवाती खे अहल करार ॾेई छॾियो। अपीलेट ट्रिब्यूनल जे जज जस्टिस शकील अहमद मुराद सईद जी अपील मंज़ूर कंदे खेसि सेनेट चूंडनि लाइ अहल करार ॾिनो। सेनेट जी जनरल सीट लाइ आज़म सवाती जा फॉर्म बि बहाल। दिलावर ख़ान, रुबीना ख़ालिद ऐं अज़हर मशवाणी जा फॉर्म रद्द कया विया। सिंध में पाणीअ जी शदीद खोट। आगाटी ख़रीब जी पोखाईअ में ॾुखियायूं। डाउन स्ट्रीम खां हेठि वारनि इलाइक़नि में पाणी जी सख़्त अणाट।
ख़रीफ़ लाइ पाणी जी दस्तियाबी ऐं घुर्ज बाबति इरसा जी सलाहकारी कमेटी जो इजलास बि न थी सघियो। इरसा जो इजलास देर सां थियण सबबि ख़रीफ़ जे फसल खे कापारी धक लॻण जो ख़दशो। सांगड़, मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो अलयार ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि में ख़रीफ़ जी सीज़न शुरू थी वई। शाखूं ख़ाली पियल। कोटड़ी जे डाउन स्ट्रीम लाइ पाणीअ जो जोड़ मुकमल तौर बंदि। सिंध हाई कोर्ट शिकारपुर जे 1 सदी पुराणी हेनरी हॉलेट क्रिश्चियन अस्पताल जी ज़मीन तां हफ़्ते अंदरि कब्ज़ो ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सेशन जज शिकारपुर सिंध हाई कोर्ट में पेश थी रिपोर्ट जमा कराई। रिपोर्ट में चयो वियो त अस्पताल जी ज़मीन ते हाउसिंग मंसूबो ठही रहियो आहे। अदालत 7 ॾींहनि में कब्ज़ो ख़त्म करण जो हुकुम ॾींदे सेशन जज खे ऑपरेशन जी निगरानी करण जी हिदायत कई। डीसी ऐं एसएसपी शिकारपुर खे बि कब्ज़ो ख़त्म कराइण जो हुकुम। खुराक खाते सिंध खैरपुर में करोड़े रुपयनि जे गबन जे इल्ज़ाम हेठि फूड कंट्रोलर, 1 फूड सुपरवाइज़र ऐं 1 फूड इंस्पेक्टर खे मुअतल करे छॾियो। कणक जे गुज़िरियल सीज़न दौरान 60 करोड़ रुपयनि जे कणक खुर्द बुर्द करण बाबति केटीएन न्यूज़ ते ख़बरूं नशर थियण बाद खुराक खाते जो एक्शन। खैरपुर जे फूड कंट्रोलर मुनव्वर मीराणी, गंबर जे फूड सुपरवाइज़र मुबीन उन्नड़ ऐं सेठारजा जे फूड इंस्पेक्टर ज़हीर अब्बासर खे मुअतल कयो वियो। टिन्ही जी मुअतली जा धारदार नोटिफिकेशन बि जारी। शिकारपुर जे कच्चे में पुलिस जो ऑपरेशन 3 ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी शिकारपुर इरफान समो जो चवणु आहे त रुस्तम, खानपुर, गढ़ी तेगो, चमन, सुखपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो पियो वञे। धाड़ेलनि जा ठिकाणा ऐं मोर्चा ड्राहे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। समूरनि मुग़विन जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। नौशेरो फिरोज ज़िले में वॾे पैमाने ते ईरानी तेल जो विकिरो। बलोचिस्तान मां मुसाफ़िर बस ज़रिए मुबैना तौर आंदल ईरानी तेल मोरो जे पेट्रोल पंप ते लाथो वियो। वीडियो बि साम्हूं अची वई। वीडियो में हिक बस मां पाइप ज़रिए तेल हिक पेट्रोल पंप जी टांकी में लाहींदे नज़र अचे थो। ईरानी तेल जे विकिरे ते पुलिस तोड़े बि इंतज़ामिया ख़ामोश। नसीराबाद में प्राइमरी उस्ताद हिदायत लोहार जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं लाड़काणे में मुज़ाहिरनि मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जस्टिस फॉर हिदायत एक्शन कमेटी जी सॾ ते वाटसन ऐं शहरियुनि एहतजाजी रैली कढी थाणे अॻियां धरणो हयो। हिदायत लोहार जा कातिल गिरफ़्तार करण ऐं मुज़ाहिरनि मथां दाख़िल केस ख़त्म करण जो मुतालबो। टंडो मोहम्मद खान में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां कटौती जे इल्ज़ाम हेठि 3 डिवाइस होल्डर ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल। मुस्तहक़ औरतुनि जी शिकायतुनि ते पुलिस कार्रवाई कंदे डिवाइस होल्डर गुल हसन भट्टी, अरबाब भट्टी ऐं अनवर भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल गज़ा में फौरी जंगबंदीअ जो ठाराव मंज़ूर करे वरितो। ठाराव अल जज़ीरा, स्विट्ज़रलैंड, जापान, ॾखण कोरिया, माल्टा, एक्वाडोर समेत सलामती काउंसिल जे 10 मेंबर्स पारां पेश कयो वियो। 14 मेंबर्स ठाराव जी हिमायत कई। अमेरिका वोटिंग में हिसो न वरितो। सलामती काउंसिल पारां गज़ा में इमदाद वधाइण ते ज़ोर। आईसीसी वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप में पाकिस्तान 4थे नंबर ते अची वियो। भारत 1 नंबर ते बरक़रार। ऑस्ट्रेलिया जो 2 ऐं न्यूज़ीलैंड जो 3 नंबर। आईसीसी पारां जारी कयल रैंकिंग में वेस्ट इंडीज़ जी टीम 5, बांग्लादेश ऐं श्रीलंका जूं टीमूं गडियल तौर 6 नंबर ते आहिनि।